नाज़रीन, कासिमत में ईद उल अज़हा वेझो ईंदे कुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदारी जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। मालपड़ी में वॾी रश आहे। महांगाई ऐं गर्मीअ सबबि माण्हू बेहाल थी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टावरी। ईद उल अज़हा वेझो ईंदे ही कुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदो फ़रोख्त जो सिलसिलो तेज़ थी वेंदो आहे। अहिड़ी तरह काज़ीमत जी मालपड़ी में कुर्बानी जे जानवरनि जंहिंमें छेला, बकरियूं, ढगा, गऊं, मेहूं, पाडा ऐं मुख़्तलिफ़ जानवरनि सां सजियल आहे। ख़रीदार ऐं वापारी पिड़ीअ में पहुची विया। महांगाई ऐं गर्मीअ सबबि वापारी ऐं ख़रीदार बेहाल थी विया। हर तरफ़ महांगाई जूं दाहूं। अहिड़ी तरह धरती टीवी सां ॻाल्हाईंदे हुननि चयो आहे, पिड़ी ॾाढी महांगी आहे, असांजे हिसाब खां चढ़ियल आहे। असांजो जेको 40-45 ताणी को मिली वञे, 70-75-90 ताणी, त पोइ हाणे माण्हू गरीब माण्हू किथां ख़रीद करे सघे। पिड़ीअ में छेला वठल आहे, पर बाबा अघु आसमान ते आहे। तमामु वॾो महांगो आहे। जंहिंजी क़ीमत 40,000 हुजणु खपे, उहो 60-65 खां घटि ॿुधाए कोन था। ॼण बाटा जो रेट लॻो पियो आहे ऐं का बि रिआयत करण जे लाइ तयारु न आहिनि थिया। पिड़ी में हाल कोन्हे, पिड़ी डाउन आहे। मां पाण वापारी आहियां। 10-15 ॼणा अञा बीठा आहिनि, को गिराकी कोन्हे, को तेज़ ख़ासि कोन्हे एतिरो। अदा ॾाढी मार्केट महांगी आहे। वापारी हिकु ई 3 बजे वेठा आहिनि। असांजी जेतिरी हैसियत हूंदी एतिरो वठंदासीं, पर माल महांगो आहे ॾाढो। ऐं एतिरा कैपेसिटी बि कोन्हे उन्हनि जी एतिरी, माना उनमें गोश्त बि कोन्हे, पर रक़म वॾी वेठा आहिनि। हिकिड़ो त छेलो हल्को, ॿियो गोश्त लभे कोन ऐं माल नथो मिले। अॼु माना तमामु घटि आहे माल पिड़ी में। रेट वॾा आहिनि। 25 वारे जो 10,000 मथे रेट आहे, 35, 50 वारे जो 60। माल मिले ही कोंदो। बोलदीन से, पंजाब से। कादियामत की मंडी अच्छी है, बहुत अच्छा माल आ रहा है, लेकिन माल तेज है, तेजी है, कम नहीं, महंगाई है, सस्ता नहीं है। कैमरामैन साजिद टावर सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ीअ।